बाबा छा नालो आहे? शबनम। शबनम। हाँ। कंहिंजी धीउ आहियो? न्याज सेन जी। पाण केरु आहियो? जतियाल। किथां जा वेठल आहियो? अम्बपुर जो। अम्बपुर किथे आहे? लाड़काने। लाड़काने ज़िले में आहे। हाँ। जी छा मसइलो हाणे? शादी कई आहे। कंहिंसां शादी कई अथव? शकील अहमद सां। शकील अहमद हीअ आहे जेको गॾु वेठो आहे तव्हां सां? हाँ। जी बाबा। पोइ? कंहिं कोड़े माण्हू सां पढ़ाइनि था। हाँ। शादी करणु। केरु पिया पढ़ाइनि? पीउ मां। जी। हाँ, हाणे मूंखे माइट सभु धमकी था ॾियनि माण्हुनि जे। केरु धमकियूं ॾिए थो? नाला ॿुधायो केरु कुर्बान, हाँ। अहमद, हा साजिद, जी। मुस्लिम, मोहम्मद कासिम, रियाज, जतिया, सजाद अली, जी जी। न्याज सेन। ये तव्हांखे धमकियूं ॾियनि पिया? हाँ, हमें इहे तव्हांजी शादी ते हिन सां जेको तव्हां निकाह कयो आहे उन सां नाराज़ आहिनि? हाँ नाराज़ है। ठीकु आहे, पोइ हाणे तव्हांजो छा मुतालबो आहे? तव्हांखे तहफ़ुज़ फ़राहम थिए? हाँ तहफ़ुज़। अच्छा, जेकॾहिं उहे को केस वग़ैरह तव्हांजो दाख़िल कराइनि था अॻुवा जो उन खे रखनि या न रखनि, कूड़ जो है। उहो कूड़ केस दाख़िल करणु, इहे बि धमकियूं ॾियनि था तव्हां?